अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में खुराक जी खोट सबबि 4,57,000 ॿारनि जी हयातीअ खे ख़तरो आहे। वर्ल्ड बैंक सिंध हुकूमत खे ख़तरे खां आगाह करे छॾियो। सिंध में 42 लख ॿारनि जी करायल स्क्रीनिंग रिपोर्ट में 4,57,076 ॿार खुराक जी खोट जो शिकार साबित थिया आहिनि। ॿारनि खे मुनासिब खुराक न मिली त मौत जो शिकार बि थी सघनि था। आलमी बैंक जी रिपोर्ट में मसाइलो हल करण लाइ तकड़ा क़दम खणण जी बि सिफ़ारिश थियल। PTI अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त ज़ुल्म वधी रहियो आहे। अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे त असीं तहरीक इंसाफ़ खां इंसाफ़ घुरी रहिया आहियूं। मुंहिंजा ऐं पुट जा अकाउंट बि मंजमंद कया विया आहिनि। एहतिसाब जो नारो आहे त पंहिंजनि जो बि एहतिसाब करणो पवंदो। कंहिं हिक खे निशानो न पियो बणायो वञे। वज़ीर आज़म जे एहतिसाब बाबति ख़ासि मुआविन शहज़ाद अकबर चयो आहे त शुगर स्कैंडल में जांच में कंहिं बि हिक टोले या हिक शख़्स खे निशानो न पियो बणायो वञे। तहरीक इंसाफ़ जे MNAs ऐं MPs जी जहांगीर तरीन सां गॾु अदालत पेशीअ ते आमद। जहांगीर तरीन ख़िलाफ़ कार्रवाईअ ते हुकूमत खे मयारूं। MNA राजा रियाज़ चयो आहे त जहांगीर तरीन जे करे ई इमरान ख़ान खे एतमाद जो वोट मिलियो। इमरान ख़ान जे चौधारी घुमंदड़ माण्हू जहांगीर तरीन ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। नुक़सान PTI खे ई पहुची रहियो आहे। पंजाब हुकूमत PTI जे अॻवान जहांगीर तरीन जे घर ते इजलास में शिरकत कंदड़ असेंबली मेंबर्स जी लिस्ट तयारु करे वरिती। इस्लामाबाद पहुतल पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बोज़दार वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे खेसि सूरत हाल बाबति आगाह कंदो। मेंबर्स बाबति हतमी फ़ैसिलो इमरान ख़ान कंदो। मोहसन खे ॾंगण इमरान ख़ान जी फितरत आहे। जहांगीर तरीन सां बि उहो ई थी रहियो आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान हसन इक़बाल चयो आहे त असांखे इंतज़ारु आहे त इमरान ख़ान पंहिंजे सिलेक्टर्स खे कॾहिं थो ॾंगु हणे। पंजाब हुकूमत अदालती हुकुमनि जी खां इनकारी आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बावजूदि पंजाब में मकानी इदारनि खे कमु करणु न पियो ॾिनो वञे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां फ़ोन ते राब्तो। ANP जे PDM खां धार थियण बैदि पैदा थियल सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। नवाज़ शरीफ़ जा PDM में शामिल ॿियनि जमायतुनि सां बि राबिता। लॉन्ग मार्च जी तयारी करण जो मशवरो। नवाब शाह ॻोठ खोसो फारम जी रहवासन मिसबात पोपरी ज़ाल अली शेर खोसो पंहिंजे पुटनि ऐं ॿिनि औरत अज़ीज़ा सां गॾिजी पुलिस ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो। जंहिं ते हुनजो चवणु हुयो त 4 ॾींहं अॻु मुंहिंजे मुड़ुसु अली शेर खोसो खे SHO खॾर सनाउला पावर सिविल कपिड़नि में ऐं नामालूम सिपाही घर में घिड़ी मुंहिंजे मुड़ुस खे खंबे विया आहिनि ऐं 3 किलो चर्स जो कूड़ो केस मथां दाख़िल कयो अथनि। जंहिं ते हुन मुतालबो कयो त खॾर SHO मथां कार्रवाई करे मुंहिंजे मुड़ुस खे आज़ादु कयो वञे। जमियत तुलबा इस्लाम ज़िले नवाब शाह पारां कोरोना वायरस जी आड़ में तालीमी इदारा बंदि करण ऐं ख़ानगी स्कूलनि में फ़ीस जे वाधारे ख़िलाफ़ मौलाना शफ़ीक अहमद, मौलाना सुफ़ियान ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। जंहिं ते हुननि चयो त कोरोना जी आड़ में सिंध मां तालीम खे अलविदा करण जी कोशिशि कई पई वञे। हुननि चयो त ॿियनि जॻहियुनि ते कोरोना न थी अचे, सिर्फ़ु स्कूलनि में कोरोना अची रही आहे। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त सिंध में SOPs तहत तालीमी इदारा खोलिया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।